ए तो मेराज जे वाक़े में हिकिड़ो ॿियो बि सबक़ असांखे मिले थो त आलिमुल ग़ैब सोने मुहम्मद जी ज़ात कोन्हे, आलिमुल ग़ैब हिकिड़ो अल्लाह आहे। छो जेकॾहिं इल्मु ग़ैब जो हुजे सां त मुंहिंजो सोनो 27 जी राति निंड ई न करे। तव्हांखे जो को चवे त सुभाणे 10 बजे सखर एयरपोर्ट को हवाई जहाज़ में तुंहिंजी फ्लाइट आहे मदीने वेंदे, कसम थी अलाह जो निंड ईंदे ई राति, ख़ुशीअ में निंड ई नहीं। मामे को मोकिलाया, चाचे को मोकिलाया, यारन को घोटकीअ वारन को मोकिलाया, सुभाणे मदीने तो वञा, ख़ुशी थींदी, ख़ुशीअ में निंड ई न ईंदी, हर हर उथंदो। अड़े जे हुज़ूर खे इल्मु ग़ैब जो हुजे हा त अॼु राति मां महबूब अर्शन ते वञी रब जो दीदार कंदुमि त सोने खे निंड ई न अचे हा। पर अल्लाह फरमा मां पंहिंजे महबूब जी निंड छो फिटायां, निंड कराए अधु राति निंड में उथारे घुराईंदोमांसि। ये न चवंदो कर त नबी साईं खे हर शइ ख़बर आहे इल्मु ग़ैब जो, अल्लाह नथो ॼाणाए त नबी खे बि ख़बर न आहे। व इंदहु मफातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। चिट्टो कुरान बीठो आहे त रब थो फरमाए ग़ैब जे खज़ाने जूं कुंजियूं मां अल्लाह वटि आहिनि। नबी के तो इया भी खबर ना है, इन्नल्लाह इंदहु इल्मु साअ, क़यामत जो इल्म अल्लाह को सवा ॿियो कंहिंखे भी खबर कोन्हे। व युनज़्ज़िलुल ग़ैस, बरसात वसंदी, केतिरा ॾींहं वसंदी, काथे वसंदी, इहा ख़बर भी मां अल्लाह खे आहे। व यअलमु मा फिल अरहाम, माउ जे पेट में चाहे पुटवा कन धिया, इहा ख़बर भी मां अल्लाह खे आहे। व मा तदरी नफ्सुम माज़ा तक़सिबु गदा, सुभाणे घोटकी वारो तव्हां केतिरो कमाईंदो, तव्हांजा खीसा ख़ाली थींदा या भरबा, सुभाणे केतिरी आमदनी थींदई दुकान जी, इहा ख़बर तोखे न आहे, मां अल्लाह खे ख़बर आहे। व मा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत इन्नल्लाह अलीमुल ख़बीर। 5 नंबर ते कंहिंजो मौत काथे लिखल आहे, इहा ख़बर भी मां अकेले अल्लाह खे आहे, ॿियो कंहिंखे ख़बर कोन्हे। इल्मु ग़ैब जो कंहिंखे आहे। नबी के चए तू पाण ऐलान कर, क़ुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह। कुरान सच्चो आहे, हथ मथे करे जो कुरान सच्चो आहे। जेको खणी आयो मलाइको उहो जिब्रील भी सच्चो आहे। कुरान ये चिट्टो ॿुधाए छॾियो आहे हक़ छा आहे, तौहीद छा आहे। कुरान मुशरिकनि खे टोटा जमाए छॾिया आहिनि। छा थो फरमाए, क़ुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह, नबी ऐलान कर त रब जा खजाना मां वटि कोन्हनि, रब जे हवाले। वला आलमुल ग़ैब, मां नबी के इल्मु ग़ैब जो कोन्हे। वला अक़ूलु लकुम इंदी, मां नबी शाया फरमाए थो इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया, मां नबी त अल्लाह जे हुक्म जो ताबियो आ, ज़ुबान मुंहिंजी आ, हुक्म रब जो आ, कलाम रब जो आ। वन नजमि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा।